अड़े बेक़दरा तोखे शाबस आ, तो प्यार भरी दिल टोड़े छड़ी। मोहम्मद जुमान अबड़ो साहब भी असांखे ज्वाइन करे चुको, वरी महिरबानी मोहम्मद जुमान अबड़ा साहब। वफ़ा बिरोही साहब तव्हां लिखियो, भली भाकुरनि में भरींदो न कर, मोहब्बत में दोखो ॾींदो न कर, दिलनि जो मालिक सुणो रब अथई, पाण खे गुनहगार कंदो न कर, सितमनि जे मथां सितम चङी न आहे, हयाती में अजाई सताईंदो न कर, ज़िंदगी ॾिनल आहे हिकु अनमेल तोहफ़ो आहे, ख़ुदा जी नेमत खे ठुकराईंदो न कर, सचाईअ सां सचो थी ज़िंदगी गुज़ार, जीअरे पाण खे क़बर में विझंदो न कर, वफ़ा जी ज़िंदगी खे अज़ाबनि में मुब्तला करे पंहिंजी ज़िंदगी में गुनाह भरींदो कर न कर। वफ़ा बिरोही साहब तव्हांजो बहितरीनु सिटूं। साईं अब्दुल्ला जरवार साहब तव्हांजूं महिरबानियूं। हनीफ़ कोसो साहब बि असां सां गॾु आहे। शाइर खमीस जोखियो बि असांखे को जॉइन करे चुको, गॾाब कराची खां लख असां साईं, वॾियूं महिरबानियूं। तव्हांजा सलाम असांजे अखियुनि ते। इरफान लतीफ़ साहब तव्हां लिखो त ज़बरदस्त प्रोग्राम प्यारा, गुलाम सरवर जानी अदा मुंहिंजो नसरी नज़म शामिल कंदा। नसरी नज़म तॾहिं मूं तोखे घणो यादि, तॾहिं तूं मूंखे घणो यादि ईंदी आहीं, जॾहिं चांडोकियूं लहरुनि में गोता खाईंदियूं आहिनि ऐं गिरहण वरितल चंट पंहिंजी बेवसीअ ते थिड़ंदो रहंदो आहे, ऐं ख़ूबसूरत औरतूं तस्वीर मां अखियूं भञी मुसवर जी बाह में अचणु चाहींदियूं आहिनि, तॾहिं तूं मूंखे घणो यादि ईंदी आहीं, जॾहिं संग तराश पंहिंजी अधूरी मोहबत खे औरत जी बाह में ॾींदो आहे ऐं औरत उनखे खणी पंहिंजे पेरनि में उछले छॾींदी आहे, तॾहिं तूं मूंखे घणो यादि ईंदी आहीं, जॾहिं ॿरंदो ॾींहुं आख़िरी हिॾकी भरे कमरे मां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे ऐं उन वक़्तु बि तूं मूंखे ॾाढो यादि ईंदी आहीं, जंहिं वक़्तु शफ़क़ पंहिंजी ॻाढ़ाण समुंड में हारींदी आहे ऐं मोहणा पंहिंजी ॿेड़ियूं घरनि ॾांहुं वराईंदा आहिनि ऐं पखी पिंजरे समेत उॾामण जा ख़्वाब ॾिसंदा आहिनि। इरफान लतीफ़ी साहब तव्हां बहितरीनु सिटूं असांखे मोकिलियूं, लख सां तव्हांजा। शाहनवाज़ सोलंकी साहब तव्हांजा सलाम असांजे अखियुनि ते। ठठवी कातियार साहब असांखे लिखियो आहे, पंहिंजे शहज़ादे शाहज़ैन हैदर ऐं भाणे